जंगी शाही मां के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले ठटे जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर निज़ामुद्दीन खदाई, तालका एजुकेशन ऑफिसर मसरूर हक पलीजो, डिप्टी एजुकेशन ऑफिसर मुमताज़ बजूरो, यूसी गजी जे तारकी गोठ के पीर अलहरिनो शाह जो स्कूल 15 साल का बंद पियल स्कूल खोलराए स्कूल में 60 शागिर्द दाखिल आहिनि। एक स्कूल मुहैया कयो जैंजी बिल्डिंग की हालत खराब होने करे नई बिल्डिंग स्कूल में फर्नीचर बियूं सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। बे पासे पूरे ज़िले ठटे में 150 बंद पियल स्कूल खोलिया आहिनि। डीओ एजुकेशन निज़ामुद्दीन खदाई, टीओ मसरूर हक पलीजो के गोठाणनि पारां सिंधी सूखड़ी अजरकुंजा तोहफा ॾिना। पीरो गुलाम हुसैन शाह, कामरेड मोहम्मद शफ़ीक जोखियो, अमीर बख्श शाह, पीर मुमताज़ शाह, पीर सत्तार शाह ऐं ॿियनि ॻोठाणनि वॾे तइदाद में शिरकत कई। पर वही मेहरबानी साईं निज़ाम खुदाई साहब जी ऐं साईं मसरूर हसन पलीजे साहब जी जे 15 सालनि जो बंद पियल स्कूल खे टेस्ट रहणी चालू कयो। अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे, वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। वॾी असांजे बचनि नसलनि जे थियो हूंदो ॿिए जे दौरे में पहिरीं साईं काफ़ी स्कूल खोलाया, जिनशाही में, गुजे में, गुलवंदा में ऐं हींअर साईं अल्लाह अब्दुल्ला ऐं डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे। हींअर साईं हर स्कूल में फर्नीचर मुहैया करे पियो ऐं हर रिक्वायरमेंट जेका ॿारनि जी आहे, बिल्डिंगूं स्कूल जूं सभु साईं मुहैया करे पियो। साईं वॾी ॾींहुं राति साईं निज़ाम खुदाई साहब ऐं साईं मसरूर ॾींहुं राति महिनत करे इन स्कूलनि ते वञनि पिया। शायदि मेरा अहिड़ा ऑफिसर असां कोन ॾिठा जंहिंखे इन बचनि जो ऐं नसलनि जो थोरो हुजे। महिरबानी साईं इहा ॻाल्हि अॼु को ॾींहुं तारीख़ में यादि कयो वेंदो त तव्हां वॾो असांखे दौरो कयो, वॾो बड़ कयो, अलाह साईं तव्हांखे अञा तरक़ी ॾींदो। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांखे ख़ूब जा क़दम भरिया आया।